ज़ुल्फ़िकार अली भुट्टे लाइ हितां था पाण शुरू कयूं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे त हुन पाकिस्तान जे माण्हुनि खे जेको आहे सो ॻाल्हाइण ज़बान ॾिनी पर इहा ॻाल्हि बि आहे त हुन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जेको आहे सो रुॻो मतिलबु की ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे पंहिंजी पढ़ाई जेका हुनजी बर्कले में हुई या ऑक्सफोर्ड में हुई या जेको हुनजो फ्यूडल बैकग्राउंड हुयो सिर्फ़ु उन कोन ठाहियो पर हुन में जेको आहे सो ख़ासि तौरु जेके हालतूं हुयूं साउथ एशिया में या इवन पाकिस्तान में बि ऐं ख़ासि तौरु जेको आहे सो लेफ्ट ऐं उन ख़ासि तौरु जेको आहे सिंध में हैदर शतोई या इवन जीअं सैयद या जेका बि सिंध जे हक़नि जी तहरीक हुई उनखे उनजो खटियो वञी खाधो जेको आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे उन में को शक ईअं कोन्हे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इहे हालतूं जो ई मरहून मन्नत हुयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकिड़ो जीअं ओरियाना फ़लासी बि चयो त हिकिड़ो तमामु मजमूआ अज़ताद हुयो हिकिड़ो तमामु मेन ऑफ कंट्रडिक्शन हो ऐं हुनजो इहो पासो बि मज़बूत हो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हू आम माण्हू जो दोस्त हो। हाणे उन में इहा ॻाल्हि आहे त बलोचनि जो केतिरो दोस्त हो उहो हिकिड़ो ॿियो बहस करे सघिजे थो। उन में बि कहिड़नि छो जो मां जेका ॻाल्हि कयां थो उहा मां पंहिंजे जेको आहे सो जर्नलिस्टिक मां पंहिंजे वर्क जे जेको आहे सो हिसाब सां कयां थो। उन में इहो त को बि अहिड़ो माण्हू हुनजे मूंखे मुलाज़िमनि ॿुधायो ऐं ॿियनि बि माण्हुनि ॿुधायो को बि अहिड़ो माण्हू कोन हो जेको इहो ॿुधाए सघे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आयो ऐं पहिरियों सलाम असां कयोसीं त हुन मां ऐं कंहिं हुनखे रिपोर्ट ॾिनी त जेको मोची ॿार वेठो आहे तुंहिंजे अलमुर्दा ते इहो आहे पंहिंजो CID वारो आहे जो तुंहिंजे मथां रखियो वियो आहे हिनखे हटायूं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जेको आहे चयो हिनखे बिल्कुलु न हटायो वञे ऐं हुते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो छो जो हुननि जो जेको फ्यूडल पासो हो छाकाणि त वॾेरो त हो न हिकिड़ो वॾो नवाब भुट्टनि जो जेको आहे फलाण उहो पासो बि कॾहिं हुन ते हावी रहियो अवाम दोस्त इन करे हो त मूंखे महिराज महमूद ख़ान ॿुधाई त हुनजी माउ ग़रीब हुई ऐं हुनजी माउ जेकी आहे सो उन वॾे तबिके मां न हुई। उनखे भुट्टे पाण बि चयो त मूंखे जेका सोशलिज़म सेखारी उहा मुंहिंजी माउ सेखारी। हुनजो इहो रोल जेको आहे सो बिल्कुलु तमामु वॾो हो त हू आमिरियत लाइ बीठो। वरी इहो बि हो त हुन जेको आहे सो आमिर जे अयूब ख़ान सिकंदर मिर्ज़ा इन्हनि जे थ्रू आयो ऐं पर हुन खां बाद मां सम्झां थो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो मुंहिंजी नज़र में जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़राबु रोल थो थिए नेगेटिव थो थिए उहो तॾहिं थो थिए मुंहिंजे ख़्याल में जॾहिं लांढीअ में ख़ैर बांग्लादेश में फ़ौज जी हिमायत बि वञा हिकिड़ो वॾो बहस आहे पर बाक़ी मांदा रहियल पाकिस्तान में जेको आहे मज़दूरनि जी जेका तहरीक लांढीअ में जेका एजिटेशन हुई उनखे दॿाइण उन खां बाद में ख़ासि तौरु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जेको दौरु हो जेको आसिफ़ ज़रदारी जो बिल्कुलु ईअं कोन रहियो आहे सवाइ हुनजा लोकल जेके मुख़ालिफ़ हुते टंडे हलायार या नवाब शाह ज़िलनि में आहिनि उन खां सवाइ इहा ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा बाक़ी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो उन हिसाब सां जेको दौरु इहा बेनज़ीर जो बि क़दरनि जेको पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन हुई उहा ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी मां सम्झां थो उहो ख़ौफ़नाक दौरु हो ऐं हुन में तमामु हिकिड़ो नेगेटिव हो। पंहिंजे साथियुनि खे बि कोन बख़्शियईं इवन त जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त लाड़काणे में हुननि छा कयो मुख़्तार राना सां छा कयो। बहरहाल उन खां पोइ बि मां जेको चवां थो त 4 जुलाई 1977 वारी गुजरात खां पोइ वारो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकिड़ो ॿियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं हुनजो बिल्कुलु फ़ैन आहियां पर हुन खां पहिरियों वारो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको हो जुलाई 72 खां वठी वेंदे जुलाई 77 ताईं उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बिल्कुलु हिकिड़ो कंट्रोवर्शियल ऐं हिकिड़ो हुनजो रोल जेको आहे उहो सियासत लाइ एॾो जेको आहे सो सियासत लाइ इवन अदब लाइ तव्हां ॾिसो न 40 रिसाला सिंधी जा बंदि करे छॾियईं ऐं हुन में जेको आहे वञी फ़हमीदा रियाज़ जेको आहे सिंधी अदीबनि जी माण्हुनि खे जेल में विझी छॾियईं ऐं इवन मूंखे त हुन ॿुधायो हुननि जे उते सतर क्लिफ्टन जे स्टाफ में हिकु पुराणे माण्हू त जॾहिं हू निकिरणु पंहिंजो हुनजो जेको ज़ुल्फ़ी माई फ्रेंड जे किताब लिखियो पिलू मोदी जॾहिं उहो हुतां निकिरणु लॻो त हुनखे गेट ते सिक्योरिटी वारनि खे चई त हिनखे जेको आहे सो गेट बंदि कयो त उहो नाराज़ थियो पियो ऐं उन खां बाद में जेको आहे सो वरी जॾहिं हुनजा कपिड़ा जेके आहिनि सो थोरा पिलू मोदी जा जेके आहिनि सो साइज़ ग़लति सिबी लाड़काणे दर्जी जेको सिबंदो त उनखे चयईं जेको आहे सो SP पिंजल खे त हिनखे दर्जी खे गिरफ़्तार करे वरितो। इहा जेकी ॻाल्हि हुई हिकिड़ी
टरड़े सिंधी वॾेरे वारी इहा तमामु ॾुख आहे। इहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको बर्कले में पढ़े थो, उहो कीअं मेल रेप खे इनकरेज थो करे, त जे रहीम हुन साथियुनि जे पुटनि सां जेको आहे सो ईअं थिए जेको आहे सो सॼो। बहरहाल तमामु वरी बि असांखे अहिड़ो माण्हू मिले कोन थो जेको आहे सो बर सग़ीर में नेहरूज़ खां पोइ जेको उन कैलिबर जो माण्हू हुजे, जेको रिसर्च सां वञी मिले ऐं किताबनि ते घणो ख़र्चु करे ऐं हिकिड़ो तमामु ख़ुशपोश माण्हू ऐं तमामु हिकिड़ो सुहिणो माण्हू, इहे सॼियूं ॻाल्हियूं आहिनि। जेम्स सैद साहिबु जेको आहे सो सियासत में बिल्कुलु जेको आहे सो सियासत जेम्स सैद जेका कई उहा उनजी टोटल सियासत रही पाकिस्तान ठहण ताईं, बल्कि तव्हां सम्झो जेका आख़िरी इलेक्शन 70 जी वॾी ताईं ओसि ताईं हुन सियासत कई ऐं उन खां बाद में त हू जेको आहे सो पोइ उहो ॿारनि जे हथ अची पियो आहे। हुनखे मोस्ट मिसअंडरस्टूड माण्हू हो ऐं पर सूफ़ी वॾो हो, लेखक वॾो हो ऐं तमामु ईमानदार लेखक हो, उसूलनि ते बीठो हो। इहा ॿी ॻाल्हि आहे जेको आहे सो आख़िर वक़्तु ताईं हुन जेलूं वॾियूं काथियूं ऐं उहो बीह रहियो हुन ॻाल्हि ते। ऐं बाक़ी माण्हू इहो कहिड़ो माण्हू हूंदो जेको पंहिंजा किताब वेही लिखे जेको आहे सो पंहिंजे फ़सुल मां ऐं गाॾी विकिणी मुजीबुर रहमान खे घुराए। ऐं ॿी ॻाल्हि हुन में इहा हुई त हुन में पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन उहा न हुई। मिसाल त मूं हुनजो पहिरियों किताबु जेको मूं पंहिंजे स्कूल जी लाइब्रेरी मां कढाए पढ़ियो, उहो जनम गुज़ारे एमरजेंसी हो, मूं 14 सालनि जी उमिरि में पढ़ियो, हुन खां पोइ वरी 40 सालनि खां पोइ बि मूं पढ़ियो। त उन में हुन पंहिंजे दुश्मननि जी बि जेके आहिनि सो तमामु तारीफ़ूं छा पर तमामु बैलेंस लिखियो आहे। इहो कमाल हो ऐं हुनजा सभु किताब उहो बेसिकली साहिब कलम माण्हू हो ऐं बसि इहो हो त भुट्टो ऐं सैयद इहे जेके आहिनि सो भुट्टा ऐं सैयद इहो सिंध में पैदा थिया, शायदि जेको आहे सो ॿिए हंधि पैदा थींदा त पोइ सॼो इहो कंदा। माना हिकिड़ी बेनज़ीर भुट्टो उहा हुई जेका ॾाढो हींअर मूं बेनज़ीर भुट्टो में सब्जेक्ट ठही आहे जेको आहे सो ऐं मां उन बेनज़ीर भुट्टो खे जेको आहे सो उहा बेनज़ीर भुट्टो जेका मुंहिंजी शाइरी जी बेनज़ीर भुट्टो आहे उहा बेनज़ीर भुट्टो उन खां मुख़्तलिफ़ आहे जेका मां शौक़ सां तनक़ीद कंदो हुउसि जेको आहे सो ख़ासि तौरु। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त पीपल्स पार्टी जेका आहे उहा अपोज़िशन में जॾहिं हूंदी आहे उहो हुनखे बहितरीनु अपोज़िशन पॉलिटिक्स जेको आहे सो केरु कोन ख़बर जे इक़्तिदार में हूंदी आहे उहो सभु खां बेकार ऐं घणो करे सभु खां बेकार जेको आहे सो हुकूमत ऐं इंक्लूडिंग बेनज़ीर हुन में। पर बेनज़ीर जेका आहे सो मुंहिंजो मां तव्हांखे जीअं ॿुधायो त सब्जेक्ट रही आहे ऐं हुनखे हमेशह पढ़ंदो रहंदो आहियां, हुनखे मां ऑब्ज़र्व बि कयो आहे। हाणे मूं किताबु जेको अॼुकल्ह मूं पढ़ियो कल्ह ख़तमु टियों मूं ख़तमु कयो 2 ॾींहंनि में, उहो हुयो द स्टोरी ऑफ बेनज़ीर जेको आबदा हुसैन लिखियो आहे ऐं बहितरीनु किताबु बेनज़ीर जो जेको पोस्ट ह्यूमस बेनज़ीर ते किताबु आहे उहो उनजे दोस्त जेको आहे शाम भाटिया जेको लिखियो आहे गुड बाय शहज़ादी। त बेनज़ीर भुट्टो हिकिड़ी उहा बेनज़ीर भुट्टो हुई जेका शाम भाटिया लिखे थो भई नौकरनि खे एस्ट्रे खणी हणंदी हुई ऐं हिकिड़ी उहा बेनज़ीर भुट्टो हुई जेका बेनज़ीर भुट्टो जो जेको रोल आहे उहो आहे ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ु बीह वञण वारो रोल ऐं उन में हिकिड़ी छोकिरी जेका आहे सो बाक़ाइदा माना निकिरे थी ऐं उहा हुनखे चैलेंज थी करे ऐं उहा हुन लाइ थ्रेट आहे। बेनज़ीर भुट्टो जेको आहे सो पॉलिटिकल थ्रेट, वॾी थ्रेट जेकॾहिं उन मुल्क में उन जे साम्हूं हुई उहा बेनज़ीर भुट्टो हुई ऐं उहा हले थी। माना इहो वञे थो जेको आहे सो MRD अचे थी हुन में जेको आहे सो लियारी में जेकॾहिं 70 क्लिफ्टन खां वठी लियारी ताईं निकिरे थी या कंप्रोमाइज़ हुन कया। सभिनी खां वॾो जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में 2 शयूं आहिनि जेके चवंदो आहियां उहे लिखियूं आहिनि जेकॾहिं नंढे खंड में हुकूमत जेको आहे इक़्तिदार जेको आहे सो बजाए इनखे औरंगज़ेब जे दारे शकूक खे मिले आहे ऐं जेकॾहिं बेनज़ीर जी शादी आसिफ़ ज़रदारी बजाए शाह शुजा सां थिए आहे या कंहिंसां बि थिए आहे त नंढे खंड जूं हालतूं जेके आहिनि सूरत तारीख़ ॿी हुजे आहे। ख़ैर इहो त हिकिड़ो सेमी जोक आहे पर उन खां सवाइ हुन कंप्रोमाइज़ कया। हुन मिसाल तौरु जेम्स सैद खे सॼी उमिरि जेको आहे सो मतिलबु आख़िर घड़ी ताईं जेल में रखियो या
हुनजी हुकूमत हुनजो भाउ हुनजे जेको आहे दरवाज़े ते चाबो इहे जेके हुनजो बैड गवर्नेंस हुयूं उहे त बिल्कुलु हुयूं। रज़िया भट्टी जे घर ते चाबो, हुन खां पुछियो बि सुवालु ऐं हुन चयो त मां हुनखे माफ़ी बि न वठंदुसि। बाक़ी हुन खां सवाइ हू बिल्कुलु हिकु वेस्टर्नाइज़ ख़ातून हुई ऐं हुन खां सवाइ एतिरी हू बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे दुख्तर मशरिक़ जो सॼो तमामु फेयर प्ले करणु चाहींदी हुई ऐं मां हुनजो तौराइतो आहियां ऐं आई एम ग्रेटफुल टू हर। छो जो उन हिकिड़ी स्टोरी मुंहिंजी कवर स्टोरी कराची डेथ सिटी पढ़ी ऐं कराची डेथ सिटी हुनखे कुझु रिपोर्टूं बि हुयूं ऐं हुनखे पढ़ी हुन खां पोइ पंहिंजे सॼे जेको आहे सो सिंध जे IG खे ऐं सिंध जे जेको आहे होम सेक्रेटरी खे ऐं चीफ मिनिस्टर खे चयईं त हिनखे जेको आहे सो प्रोटेक्शन कई वञे, हिनखे सिक्योरिटी कई वञे ऐं हुन कंफर्म कयो त मूंखे डेथ थ्रेट्स आहिनि। उन माना शी कंसर्न अबाउट इट ऐं हुन खां बाद में ईअं कोन मतिलबु की मां हुनजे ख़िलाफ़ु लिखंदो हुउसि त उहो जेको आहे सो मतिलबु लेट हिम डाई या सॼो शी वाज़ केयरिंग। ऐं जॾहिं हिते हुई हिते बि मूं हुनखे अहिड़ा सुवाल पुछिया, वरी बि मूंखां हुन पंहिंजो इहो पुछियो त जेको आहे सो इन में इहा बि बेनज़ीर ऐं जॾहिं हुन क़तल थी त मूंखे वाक़ई ॾुख थियो, जीअं फिके खे ॾुख थियो त हुनजो कैरेक्टर मरी वियो ऐं मूंखे ॾुख थियो त जेको आहे सो हिकिड़ो वाक़ई मां गिल्ट बि महसूसु कयो बेनज़ीर भुट्टो खे जेको आहे। ऐं मूंखे जेके ख़बर हुजे त बेनज़ीर भुट्टो जी वाक़ई एतिरी लाइफ हूंदी त आउं शायदि लिखां शायदि न लिखां, मतिलबु हुनखे मतिलबु हुन शाकी त हुई न त मां हुनखे लिखंदो हुउसि, माण्हुनि खे चवंदे अॼु हुन हीअ लिखियो आहे, अॼु हुन लिखियो आहे, चवंदो मैं आइसक्रीम नहीं खाती, वो लिखता है कि उसको उहो चीफ मिनिस्टर खपे जेको आइसक्रीम जो टॉप्स थो लिख करे। त इहे ॻाल्हियूं हिकिड़ियूं हुयूं। पर पोइ उहो नज़म लिखी, हिनखे पोइ नज़म लिखियो, लिखी न चइबो आहे इमदाद हुसैनी मूंखे सेखारियो कावड़ो आहे त नज़म जेको आहे मुज़कर थींदो आहे, पर मूं वटि नज़म जेको आहे न अञा उहो मुने सां नज़म थींदी आहे। पर वरी त मूं नज़म बि लिखी या लिखियो हुन ते जेको इहो हुनजे सो इहा ई बेनज़ीर।